प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट हिकु दफ़ो ॿीहर वॾनि इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी वई आहे। खुली करे इख़्तिलाफ़ साम्हूं अची रहिया आहिनि। अदलिया हिकु दफ़ो ॿीहर ईअं थो लॻे त अदलिया जे अंदरि जेके कॉन्फ्लिक्ट आहे उहो हिकु दफ़ो ॿीहर खुली करे साम्हूं आयो आहे। छा हीउ जेको हिकु दफ़ो ॿीहर इस्तीफ़ाउनि वारो सिलसिलो शुरू थियो आहे उहो अदलिया में अंदरि जेको बहरान आहे उनखे वाज़े कंदो ऐं ईंदड़ ॾींहंनि में छा इहो अञा वधी सघे थो पियो। गुज़िरियल ॾींहुं जस्टिस मज़ार नक़वी पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई हुई ऐं इहो चयो त जेको माहौल मुंहिंजे ख़िलाफ़ु जुड़ी रहियो आहे, सुप्रीम जुडिशल काउंसिल में केस खां पोइ अहिड़ो माहौल न आहे जो आउं पंहिंजो कमु जारी रखी सघां। ऐं अॼु मोस्ट सीनियर ऐं चीफ जस्टिस खां पोइ जेको ॿिए नंबर ते सीनियर जज आहे जस्टिस एजाज़ुल अहसन, उन बि इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन अक्टूबर में चीफ जस्टिस थियणो हो ऐं उनखां अॻु जस्टिस उमर अता बंदयाल जे दौर में हू जेका बि बैच ठहंदी हुई उन बैच जो हिसो हूंदो हो ऐं इहो तसवुरु कयो वेंदो हो त जस्टिस उमर अता बंदयाल जो जेको ग्रुप आहे उन में हू सभ खां वधीक जेके वेझा दोस्त हूंदा उहे एजाज़ुल अहसन जो शुमारु उन्हनि में थींदो हो। त हीउ जेको अॼु जेको जस्टिस एजाज़ुल अहसन जेका इस्तीफ़ा ॾिनी आहे उनखां पोइ छा ॿियूं इस्तीफ़ा बि अची सघनि थियूं पियूं ऐं छा अदलिया हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे बहराननि जे वर चढ़ण वारी आहे? प्रोग्राम जे हिन असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। न असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे अमानुल्लाह करनानी साहब, पाण साबिक़ सुप्रीम बार जा अॻूणा सदर आहिनि, सीनियर वकील आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो साईं शुआब बोस्तो साहब, पाण नायरा कानूनदान आहिनि, कॉलमिस्ट आहिनि ऐं मुसनिफ़ आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो ज़ुल्फ़कार गुरामाणी, पाण टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा इस्लामाबाद जा ब्यूरो चीफ आहिनि। अमानुल्लाह करनानी साहब, आपके साथ प्रोग्राम का आगाज़ करते हैं। सर, ये गुज़िश्ता दिन तो जस्टिस मज़ार नक़वी ने जो इस्तीफ़ा दिया वो तो समझ में आ रहा था कि सुप्रीम जुडिशल काउंसिल में उनके खिलाफ एक केस चल रहा है और उस केस को मद्देनज़र रखते हुए शायद उनके पास कोई और ऑप्शन नहीं था जिसकी वजह से उन्होंने इस्तीफ़ा दिया। लेकिन आज जस्टिस एजाज़ुल अहसन ने भी इस्तीफ़ा दे दिया, तो क्या अदलिया एक मरतबा फिर अदलिया के अंदर जो बहरान है वो खुल के सामने आ रहे हैं? सर, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरे नज़दीक जनाब कोई बहरान नहीं है, ये मामूल की बात है। देखे, नेचुरल बात है कि एक शख्स के खिलाफ इंक्वायरी हो रही है जस्टिस मज़ार नक़वी के खिलाफ जी, और उस इंक्वायरी के एविडेंस आ गई है। आज 10 गवाह आने थे और उसकी बजाय उसने इस्तीफ़ा दिया, तो इसका मतलब उसके पास इसका कोई जवाब नहीं था और उनको छोड़कर चले गए, क्योंकि इनको पता है कि रूल में कोई इस्तीफ़ा दे तो उसका जो रिटायरमेंट है उसको रिटायर समझा जाएगा और उसके पर्क्स ऑफ प्रिविलेजेस और रिटायरमेंट पेंशन जो है उसको मिलता है। तो उस चीज़ को हासिल करने के लिए बजाय अगर ये डिसमिस हो जाता या उसको जो है रेफरेंस के जरिए से उसको बरतरफ कर दिया जाता तो तमाम पर्क्स और प्रिविलेजेस से महरूम हो जाता है कोई भी जज। तो उससे बचने के लिए उन्होंने ये रास्ता अख्तियार किया। मगर असल बात यह है कि आज सुप्रीम जुडिशल काउंसिल ने उनके इस इस्तीफे को जिस मकसद के लिए दिया उसको रद्द कर दिया है और कहा कि इस्तीफे के हद तक तो जज के बात आ गई है, अब जज को बरतरफ करने का वक्त तो नहीं है। मगर हम इस इंक्वायरी को पाया तकमील तक पहुंचाएंगे कि उसके जो जराइम है या उसके अंदर जो उसके कानूनी नकायस हैं या कानून के अंदर जो उसका एक लायबिलिटी बनता है, हम उसकी तहकीक करेंगे। तो सुप्रीम जुडिशल काउंसिल अपनी तहकीक जारी रखे हुए है। अब आइंदा आने वाले वक्त में ये इम्कानात मौजूद थे और जैसे पब्लिक भी होता रहा है, मुख्तलिफ किस्म के इश्यूज आते रहे हैं। जनाब जस्टिस एजाज़ुल अहसन साहब, जैसे आपने इंट्रो में कहा, जस्टिस बंदयाल साहब के साथ काफी नती रहे हैं, जस्टिस साकिब निसार के साथ भी रहे हैं, मॉनिटरिंग जज भी रहे हैं नेब के केसेस के अंदर। तो ये सारे काम जो उन्होंने किए हैं उसके पीछे कुछ फवायद तो होंगे जो उसने हासिल किए होंगे और वो किसी वक्त भी सरफेस हो सकते थे। तो अमानुल्लाह साहब कतई कलामी माफ, आपने शुरू में कहा कि ये मामूल की बात है, तो आप नहीं समझते कि अगर दो जस्टिस एक ही वक्त पे इस्तीफ़ा दे रहे हैं तो इसका मतलब ये तो वाज़ेह है ना कि सर जैसे उमर अता बंदयाल के दौर में एक ग्रुप था कि एक ग्रुप जस्टिस फायज़ ईसा को सपोर्ट कर रहा था, एक जस्टिस उमर अता बंदयाल को सपोर्ट कर रहा, तो अब भी मतलब जुडिशरी में ग्रुप वाज़ेह तौर पे है। देखिए, वो ग्रुप तो अब खत्म हो गए ना, क्योंकि जस्टिस बंदयाल ने ग्रुप बनाए हुए थे, वरना कोई किसी ग्रुप में नहीं था। अब मामला स्मूथली चल रहा है, बेंचेस भी बन रहे हैं आपके सामने। बंदयाल के दौर में काजी फायज़ ईसा को कोई बेंच नहीं मिलता था जी। अभी पिछले हफ्ते आपने देखा जस्टिस एजाज़ुल साहब को 3 रुकनी बेंच दिया हुआ था। इस तरह बाकी जजेस जिनको आप समझते हैं कि बंदयाल के ग्रुप के थे, वो भी अपने अपने बेंचों में आराम से काम कर रहे हैं। तो कोई ग्रुप का वजूद अब सुप्रीम कोर्ट में नहीं है, वो ग्रुप का वजूद है मसनूई था। जस्टिस बंदयाल साहब ने
एक हैजान पैदा किया हुआ था, एक पार्टी की ख्वाहिश पर या एक पार्टी को फायदा देने के लिए उन्होंने एक हैजान पैदा कर रखा था। इस वक्त सुप्रीम कोर्ट में कोई ग्रुपबंदी नहीं है। अब मैं वाजे तौर पर नहीं कहना चाहता हूं कि इस वक्त कौन कौन सही काम कर रहे हैं। मैं समझता हूं सारे जजेस जो है अपने अपने मामूल के मुताबिक काम कर रहे हैं। अब आजकल कोई ऐसा ग्रुप आपको नजर नहीं आएगा। फैसलों के अंदर भी आप देख लें, सब में यकसानियत है। अभी आपने देखा जो 7 रुकनी बेंच का फैसला आया, नैब का फैसला आया और या मिलिट्री कोर्ट्स का फैसला आया, कोई बहुत बड़ा कोई तफरीक नजर नहीं आया। ओपिनियन में डिफरेंस होता है, मगर उसके नतीजे में आपको ये नहीं कह सकते ये इस ग्रुप के लोग थे, उनकी ये राय होगी, दूसरों की दूसरी राय होगी। पहले यही होता था, पहले बेंच बनने से पता चलता था कौन किसके ग्रुप का है। अब क्योंकि वो ग्रुप नहीं रहे, अब जजों के बारे में कोई नहीं कह सकता है कौन किसके ग्रुप में है। अब स्मूथली काम हो रहा है और सही तरीके से आइन और कानून के मुताबिक काम हो रहा है। अच्छा मौलाना करनानी साहब, अब हमने देखा कि उमर अता बंदियाल के दौर में ना सिर्फ जुडिशरी के अंदर ग्रुप बंदी थी और वो इख्तिलाफ खुल के सामने आते थे, एक बैच जुड़ता था, फिर बैच टूटता था, फिर बैच जुड़ता था, फिर बैच टूटता था, लेकिन उसके बावजूद बैच और बार के बीच में भी इख्तिलाफ खुल के सामने आ रहे थे और जो दूरियां थी वो बढ़ती हुई नजर आ रही थी। तो अब क्या ये समझा जाए जैसे फायज ईसा के दौर में जब से वो चीफ जस्टिस बने, तो क्या भला बैच और बार के बीच में जो दूरियां हैं वो किस हद तक कम हुई हैं या खत्म हुई हैं? देखिए उसका तो मैं इतना ज्यादा नहीं कह सकता हूँ कितना कार्डियल रिलेशन है या नहीं है, मगर ये मैं जानता हूँ अभी तक किसी बार ने काजी साहब के दौर में किसी इशू को इशू नहीं बनाया। सुप्रीम कोर्ट बार भी पॉजिटिव चल रही है, पाकिस्तान बार काउंसिल भी पॉजिटिव है, तो अभी तक तो कोई ऐसा शुक्र है इशू नहीं। अब जस्टिस मजार अली नकवी के खिलाफ बार की तरफ से रेफरेंसेस थे, किसी इंडिविजुअल से ज्यादा बार के रेफरेंसेस थे। सारे पाकिस्तान के बार काउंसिल बार एसोसिएशन ने उनके खिलाफ रेफरेंस किए थे। तो इस लिहाज से देखा जाए तो बार जो है जो मजार नकवी के खिलाफ थे, और इसके बाद जो मजार नकवी के साथी हैं जो समझते हैं कि उनको भी इसी अंजाम तक पहुंचना होगा, तो बार जो है ऐसे शख्स की हिमायत नहीं करते हैं। इसलिए बार इस डिवीजन के हक में नहीं है और डिवीजन अमलन कोई है ही नहीं। हर एक अपने अपने अमाल की वजह से अपने अंजाम को पहुंच रहा है, और वो अमाल जो है दुनिया में सबके साथ कुछ ना कुछ मसाइल होते हैं, तो वो उन मसलों की वजह से शिकार हो रहे हैं या उसी वजह से अपने लिए रास्ता चुन रहे हैं, वरना जुडिशरी में कोई इख्तिलाफ नहीं है। अच्छा मौलाना साहब, भला ये भी भला बताइए कि अगर बार और बैच में इख्तिलाफ आप समझ रहे नहीं है, तो भला कौन सा ऐसा दौर रहा है जुडिशरी में जो आप समझ रहे हैं कि बार और बैच दोनों एक ही पेज पे हों, और वो दौर जो है आप समझ रहे हैं कि बेहतर दौर था अदलिया का? देखिए इस तरह मुख्तलिफ दौर में मुख्तलिफ चीजें रही हैं। अब हम इसको कोई आइडियल तो नहीं कह सकते किसी दौर में। अब वो माजी की बातें, क्योंकि मसाइल सियासी रहे हैं, हमेशा बार के मसाइल और सियासत के मसाइल जुड़े हुए थे जी। तो कुछ डिवीजन आए बार के दरमियान, जुडिशरी के दरमियान कार्डियल रिलेशन भी हुए हैं, मगर हम बहुत ज्यादा मिसाली नहीं कह सकते कि किसी दौर में मिसाली हो। मगर आज के दौर में समझता हूँ काजी साहब के दौर में मैं मिसाली अगर न कहूँ तो बुराई नहीं है। इस वक्त देखें ना, किसी तरफ से भी काजी साहब के वर्किंग पर किसी का अंगुली नहीं उठता है। किसी को कंडक्ट पे बात हो सकता है, किसी को जाती कोई रंज हो, मगर बाइन लाद जो इज्तिमाई काम है काजी फायज ईसा साहब के, वो कानून और आइन के मुताबिक है, असूलों के मुताबिक है, शफाफ तरीके से अदालत के अंदर जो भी उसके फराइज हैं आइन और कानून मुताबिक अदा कर रहे हैं। और पार्लियामेंट के लिए भी उनकी जो राय आई गई है, और सियासत के बारे में भी उन्होंने जिस तरह सियासतदानों को मौका दिया है वो अपना रोल अदा करें, तो मैं समझता हूँ ये अच्छी बात है। और इसके नतीजे में एक हार्मनी पैदा हुई है बेंच और बार के दरमियान जी। जो अभी तक फैसले किए हैं वो उन्होंने पॉपुलर फैसले किए हैं जो बार और बेंच के लिए बेहतर है, और आवाम में भी उनको पजीराई मिली है। चले हम तो यही दौर है मैं समझता हूँ आइडियल दौर है। हमने ख्वाहिशात का इजहार करते हैं कि ये जो बार और बैच के मामलात हैं वो दुरुस्त होंगे, और फिर अदलिया के अंदर के इख्तिलाफ भी ख़त्म होंगे, और फिर उसका रिलीफ और उसका फ़ायदा यकीनन आवाम को मिलेगा। बिल्कुल लास्ट में मौलाना करनानी साहब ये बताइए कि जुडिशल कौंसिल ने जब ये फैसला किया है कि इस्तीफ़ा कबूल नहीं होगा, वो अपनी कार्रवाई जारी रखेंगे, तो इम्कानी तौर पर क्या अगर ये साबित हो जाता है सुप्रीम जुडिशल कौंसिल में जस्टिस मजार नकवी के खिलाफ, तो फिर क्या उनके खिलाफ हो सकता है सर, सजा क्या हो सकती है? देखिए इस्तीफा तो सदर ने कबूल कर लिया, उसी का अख्तियार था जी। अब वो जज नहीं रहा,
जी। अब सिर्फ उनके जो प्रॉपर्टीज हैं, उनके जो जायदाद हैं, उनके बारे में तहकीक होगी। आया वो अपने जो मीन्स थे, वो अपने जो जराए थे आमदन के, उससे जायद हैं या उसके अंदर हैं, विद इन मीन्स थे या बियॉन्ड द मीन्स थे। जी। अगर उनके आमदन के जो डिक्लेयर आमदन है, डिक्लेयर टैक्स है, उससे हटकर थे तो लामाला वो हक के सरकार जब्त हो जाएंगे। और अगर कोई ऐसी करप्शन साबित हुई, कानून के मुताबिक उसमें कार्रवाई होगी। मगर कम से कम ये तो जरूर होगा वो प्रॉपर्टीज, वो जायदाद, वो पैसे, वो अकाउंट्स मुंजमद हो जाएंगे और वो सरकार को वापस चले जाएंगे। बहुत बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया मौलाना करनानी साहब। आपने सीनियर वकील हैं और अपने पास तफसीली तौर पे जो 2 जज साहिबान ने आज इस्तीफ़े दिए थे उस पर आपने अपना ओपिनियन दिया। और आपका ये कहना है कि क्योंकि ये मामला सुप्रीम जुडिशल काउंसिल में भी है और आपने कुछ माजी की बातें बताई उमर अता बंदियाल के दौर में की बातें। अब हाँ ॾिसणो इहो आहे त अॼु जस्टिस एजाज़ुल अहसन जेका इस्तीफ़ा ॾिनी आहे उन खां पोइ का ॿी इस्तीफ़ा भी अची सघे थी पई। हाणे इनसाइड छा आहे, बुनियादी तौर पे जस्टिस एजाज़ुल अहसन के इख्तिलाफ़ कहिड़ा हुआ ऐं उनजो माज़ी जो ट्रैक रिकॉर्ड कहिड़ी रहियो आहे, छा चीफ जस्टिस सां इख्तिलाफ़ जे करे उन्होंने अॼु इस्तीफ़ा ॾिनी आहे। बहरहाल ख़बर वरी आहे। प्रोग्राम अॻिते वधूं था पिया ऐं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे ज़ुल्फ़कार गुरामाणी, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार इस्लामाबाद जा ब्यूरो चीफ आहिनि। ज़ुल्फ़कार, प्रोग्राम में ख़ुश आमदीद। ज़ुल्फ़कार, इनसाइड छा आहे? कल हिकिड़ी इस्तीफ़ा, अॼु ॿी इस्तीफ़ा, मोस्ट सीनियर जज आहिनि, अक्टूबर में चीफ जस्टिस थियणा हुआ। ज़रूरत छा महसूस थी, अहिड़ो कहिड़ो माहौल जुड़ियो या अहिड़ी कहिड़ी बुनियादी सबब कहिड़ा आहिनि जो अॼु उन्हनि खे इस्तीफ़ा ॾियणी पई? ॾिसो, हिन में का अंदरूनी कहाणी जी मुंहिंजो ख़्यालु आहे त ज़रूरत नाहे त उन जी तलाश कजे त अंदरूनी कहाणी कहिड़ी आहे या उन में कंहिं वधीक तफ़सील में वञण जी बि ज़रूरत नाहे। ईअं चई सघिजे थो त हीउ एक्सपेक्टेड न हुयो त एजाज़ुल अहसन साहिबु इस्तीफ़ा ॾींदो। एजाज़ुल अहसन साहब ऐं मज़ाहिरुल नक़वी जे हवाले सां सिर्फ़ु फ़र्क़ु इहो हो त एजाज़ुल अहसन साहब 9 महीननि खां पोइ हू चीफ जस्टिस थियणा हुआ ऐं चीफ जस्टिस थियण खां अॻु जेकी हिते बहस या हिकिड़ी सुप्रीम कोर्ट जे अंदरि जेका तारीख़ असां ॾिसंदा आया आहियूं त तव्हां रिसेंटली सिर्फ़ु ॾिसो त जेकी मौजूदा चीफ जस्टिस आहिनि काज़ी फ़ाइज़ ईसा साहब, उन्हनि जे ख़िलाफ़ बि रेफरेंस आयो ऐं उन जे ख़िलाफ़ जेको रेफरेंस आयो त उन हवाले सां मौजूदा सदर आरिफ अलवी ऐं उन वक़्त जा वज़ीर आज़म बि इहो चई चुका आहिनि त असां उहो रेफरेंस ग़लति मोकिलियोसीं। पर काज़ी फ़ाइज़ ईसा साहब उन हवाले सां बीठो रहियो। कंहिं बि जज जे ख़िलाफ़ रेफरेंस अचणु इहा का वॾी ॻाल्हि न आहे। तव्हां जेकॾहिं चौधरी इफ्तिखार साहब जो ज़मानो ॾिसो त उहो परवेज़ मुशर्रफ जे हवाले सां त मुकमल तौर ते तहरीक हली। इन खां बि अॻु या इन खां पोइ ॾिसंदव त जजनि खे हटाइण जे हवाले सां मुकमल हिकिड़ी तारीख़ तव्हांखे नज़र ईंदी। इन हवाले सां मज़ाहिर नक़वी जो जेको हींअर जेका कल्ह इस्तीफ़ा आई त उन वक़्तु बि इहा ॻाल्हि थी रही हुई त हीउ इस्तीफ़ा शायदि न ॾिए, पर उनजे आॾो ऑप्शन हुआ त उनजे ख़िलाफ़ जीअं हींअर ई सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जो साबिक़ सदर हो, तव्हां सां ॻाल्हाए पियो अमानल्ला सुंडाणी साहब, त हींअर सुप्रीम कोर्ट जा जेके बि यानी सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन हुजे या पाकिस्तान बार जो हिकिड़ो मसइलो हुजे त समूरा वकील बि उन हवाले सां ख़िलाफ़ थिया हुआ, दरख़्वास्तूं बि उन्हनि जूं हुयूं। ॿियो इहो हुयो त ही उमर अता बंदियाल साहब जो ग्रुप जो माण्हू हुयो ऐं उन खां पोइ इहो हो त ही जज साहब जेके हुया उन्हनि आख़िरी वक़्त ताईं कोशिशि कई त उनखे स्टे मिले ऐं उन हवाले सां अॼु काज़ी फ़ाइज़ ईसा साहब हुनजी इस्तीफ़ा जे बावजूदि सुप्रीम जुडिशल काउंसिल जो इजलास घुरायो। इहा ख़बर काल्ह ताईं उनखे हुई, उन करे उन इस्तीफ़ा ॾेई छॾी। हिन जज साहब जो जेको इस्तीफ़ा जो मामिलो आहे इहो इन हवाले सां शिरकाईंदड़ ख़बर आहे त मज़ाहिर नक़वी जे साम्हूं त हुयो त हू पेंशन बचाए, मराहतूं बचाए, सज़ा खां बचे, उन वटि वाहिद हल हो त इस्तीफ़ा ॾे या वरी पोइ मज़ामत जो रस्तो अख़्तियार करे त उन इस्तीफ़ा ॾिनी। तॾहिं बि इहो बहस मौजूदु हो, पर हिन जे साम्हूं अहिड़े क़िस्म जी का बि सूरत हाल न हुई। हिन जे साम्हूं इहो हुयो त मुस्तक़बिल जा चीफ जस्टिस आहिनि, 9 महीना कहिड़े बि तरीक़े सां गुज़ारनि, पर ट्रैक रिकॉर्ड जेको आहे उहो साॻियो आहे। यानी चीफ जस्टिस उमर अता बंदियाल साबिक़ चीफ जस्टिस जा माण्हू त जज तसवर थियनि पिया, मज़ाहिर नक़वी ऐं ॿिया जेके हुआ उन हिकु ग्रुप जा हुआ ऐं हिन वक़्तु मज़ाहिर नक़वी खां पोइ इहो तसवर मौजूदु हो त उनजे ख़िलाफ़ रेफरेंस आयो आहे त एजाज़ुल अहसन साहब जे ख़िलाफ़ बि रेफरेंस ईंदो ऐं उन खां पोइ इहो हो त ही बाक़ी 2 जज बचा आहिनि जेके काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जे ग्रुप जा न आहिनि। इन करे समूरी सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन, पाकिस्तान बार ऐं समूरा जज जेके आहिनि उहे इन जे ग्रुप जे ख़िलाफ़ हुआ
त मुकमल तौर ते हिकिड़ो ट्रैक रिकॉर्ड मौजूदु हो। साबिक़ वज़ीर आज़म इमरान ख़ान जे दौर खां वठी ही ॿिए पासे रहिया हुआ त उहे सभई रीज़न मौजूदु हुआ त इन जे ख़िलाफ़ बि रेफरेंस अची पियो सघियो। पर बहरहाल इहा वॾी ख़बर आहे त मुस्तक़बिल जो जेको चीफ जस्टिस थियण वारो हुयो इन समूरे ट्रैक रिकॉर्ड खे या पंहिंजी तनाई खे या पंहिंजी सूरत हाल खे साम्हूं रखंदे या जीअं चयो पियो वियो त हिन जे ख़िलाफ़ बि रेफरेंस तयारु थी सघे पियो या अहिड़े क़िस्म जी जेका इंसाइट हिन खे मौजूदु हुई जज साहिबान जे विच ते मीटिंग्स जेके ज़िक्र हेठां आहिनि त ज़ाहिर आहे त हिन सॼी सूरत हाल खां पोइ हिन इस्तीफ़ा ॾिनी आहे। पर बहरहाल इहो आहे त जस्टिस एजाज़ लहसन जी जेका इस्तीफ़ा आहे उहा तवक़ जे बरक्स हुई ऐं उन हिकिड़ी ख़बर पैदा कई आहे इहो हुयो त मज़ाहिर नक़वी इस्तीफ़ा ॾेई सघे थो पर हिन जे इस्तीफ़ा जी जेका तवक़ हुई उहा इहे न हुई। अच्छा ज़ुल्फ़िकार, भला हाणे गुज़िरियल ॾींहुं जस्टिस मज़ाहिर नक़वी इस्तीफ़ा ॾिनी, अॼु जस्टिस एजाज़ लहसन इस्तीफ़ा ॾिनी आहे, का टीं इस्तीफ़ा बि अची सघे थी पई, इन जा बि इम्कान आहिनि? ॾिसो हाणे इन सवाल जे हवाले सां त जेकॾहिं इहो सुवाल न बि कजे तॾहिं बि तव्हां जिते बि वेंदो त तव्हांखे इहा सूरत हाल मिलंदी। त हाणे ज़ाहिर आहे काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब जो ग्रुप हुयो ऐं उमर अता बंदियाल साहिब जो ग्रुप हुयो, इन में त कंहिं बि क़िस्म जी का ॿी राय कोन्हे ऐं उन में त जज साहिबान जो अंग बि ॻणिबो हुयो त काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब सां केतिरा आहिनि ऐं जस्टिस उमर अता बंदियाल साहिब सां केतिरा आहिनि। तॾहिं काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब अक़लियत में हुआ जज ग्रुप जे हिसाब सां ऐं जस्टिस उमर अता बंदियाल अक्सरियत में हुआ। त हींअर ज़ाहिर आहे त जॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल थी आहे त इहो बि ज़िक्र रहे थो त जॾहिं जस्टिस एजाज़ लहसन बि इस्तीफ़ा ॾेई वियो, मज़ाहिर नक़वी बि इस्तीफ़ा ॾिनी आहे ऐं इन हवाले सां बाक़ी ग्रुप जी जेका तशरीह थिए थी त उन में त ज़ाहिर आहे त हिकिड़ो नालो बाक़ी बचे थो त हर जॻह ते इहो बहस मौजूदु आहे। पर इन जो इहो मक़सदु कोन्हे त उहे इस्तीफ़ा ॾियनि जे उहे इस्तीफ़ा ॾींदा बि उन्हनि जी ज़ाती मर्ज़ी आहे। पर फ़िलहाल जेका सूरत हाल आहे उन में ग्रुप बंदी जे हवाले सां जीअं तव्हां अमानुल्लाह कनाणी साहिबु चयो पियो हींअर मुकमल तौर ते सुप्रीम कोर्ट या सुप्रीम कोर्ट खां ॿाहिरि जेके वकील आहिनि उहे काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब जे पासे मुकमल तौर ते ईअं तसवुरु थिए थो त उहे उन पासे जेके आहिनि नज़र अचनि था ऐं सेम पेज वारी जेका सूरत हाल आहे उहा सूरत हाल हींअर काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब सां नज़र अचे थी। अच्छा ज़ुल्फ़िकार, छाकाणि तव्हां इन तमामु तर मामले खे न सिर्फ़ु रिपोर्ट कंदा रहिया आहियो बल्कि अव्हांजी हिकु तमामु गहरी नज़र बि आहे ऐं माज़ी जे वाक़िअनि खां बि अव्हां बख़ूबी आगाह आहियो ऐं उन ते बि अव्हां पंहिंजो तजुर्बो पेश कयो पिया। त असां जस्टिस उमर अता बंदियाल जे दौर में ॾिठोसीं त बैच ठहण ऐं टुटण ॼण त मामूल जो हिसो थी वियो। हिकिड़े ॾींहुं ख़बर ईंदी हुई त अॼु एतिरी रुकनी 5 रुकनी 7 रुकनी या 9 रुकनी बैच जुड़े थी पई, ॿिए ॾींहुं इहा ख़बर हूंदी त उहा बैच टुटी वई आहे। हींअर अगरि का बैच नथी टुटे त अव्हां छा इहो क्रेडिट जस्टिस फ़ाइज़ ईसा खे था ॾियो त उहो मेरिट ते माना बैच जी जेका जोड़जक आहे उहा मेरिट ते थिए पई, माना पंहिंजी पसंदि ऐं नापसंदि खां हटी करे उहो सीनियरिटी जे बुनियाद ते बैचूं ठाहे थो पियो? छा इहो सबबु आहे या अव्हां सम्झो था पिया त पहिरियां जेके इख़्तिलाफ़ हुआ उहे हाणे जुडिशरी में मुकमल इख़्तिलाफ़ ख़तमु थी विया आहिनि जंहिंजो बरअक्स जंहिंजो अक्स असांखे बैचुनि में न थींदे नज़र अचे? ॾिसो सुप्रीम कोर्ट जे अंदरि तव्हांखे इहो सम्झणो पवंदो त जेको सूमोटो एक्शन वठण जो मामिलो हो उनखे पहिरें ॾींहं खां वठी इहो चयो वेंदो त हीउ वन मैन शो आहे, सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस आहे जेको सूमोटो एक्शन खणे थो। चौधरी इफ्तिखार साहब जे ज़माने में त मुकमल तौर ते तव्हांखे यादि आहे त पीपुल्स पार्टी उनखे जुडिशियल कू सम्झंदी हुई। चीफ जस्टिस साहब जॾहिं बि सूमोटो एक्शन वठंदा हुआ त इहो बहस उन वक़्त खां ई मौजूदु हुयो त हीउ सूमोटो एक्शन जो जेको तरीक़ेकार आहे इहो कहिड़ो आहे जो संबोसन ते ट्रैफिक जाम थियण ते बि वक़्त जी हुकूमत जे ख़िलाफ़ सूमोटो एक्शन अचनि था। ऐं इहा सूरत हाल जॾहिं जस्टिस उमर अता बंदियाल साहिब जे ज़माने में आई तॾहिं बि इहा सूरत हाल मौजूदु हूंदी हुई। पर जस्टिस उमर अता बंदियाल साहिब पार्लियामेंट जे कानून जी मज़ामत कई ऐं इहा तशरीह बग़ैर कंहिं उन जे डिटेल में वञण जे त पार्लियामेंट जो इहो ख़्यालु हो त चीफ जस्टिस साहिब खे इहो अख़्तियार न आहे त सूमोटो वठे। उन पार्लियामानी कानून जी मज़ामत कई जस्टिस उमर अता बंदियाल साहिब, उनखे इहो सम्झो पियो वियो त इहो वन मैन शो थियण जो तरीक़ो आहे। त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब जॾहिं चीफ जस्टिस थिया त उन्हनि उन कमेटी खे तस्लीम कयो, यानी जेको प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जेको हुयो उनखे उन तस्लीम कयो ऐं इहो चयो त हिकु त सूमोटो एक्शन यानी वन मैन शो वारो जेको तरीक़ो आहे उहो न हलंदो। सीनियर जेके 3 जज हूंदा उहे वेही फ़ैसिलो कंदा त यानी कि जेका बेंच जुड़े तॾहिं बि उहा बेंच कहिड़ी जुड़े, जेकॾहिं सूमोटो एक्शन खणिजे तॾहिं बि उहे 3 जज फ़ैसिलो कंदा। त उन में तव्हां इहो ॾिसी सघो था
त जेको काज़ी फ़ाइज़ ईसा साहब रस्तो अख़्तियार कयो उहो रस्तो वन मैन शो वारो न हुयो, उहो मेरिट वारो हो त बेंच बि उहे जोड़ींदा जेके 3 जज हूंदा सीनियर, जंहिंमें चीफ जस्टिस पाण बि शामिल हूंदो ऐं इन हवाले सां जेके सुमोटो जा एक्शन हूंदा उहे बि सिर्फ़ु चीफ जस्टिस के न हूंदा, उहे 3 जज वठंदा, जंहिंमें एजाज़ुल अहसन साहब पाण बि शामिल हुयो। तंहिं करे इहो सवाल काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जे हवाले सां बिल्कुलु क्लियर आहे त वन मैन शो खे जेकॾहिं ख़तमु कयो त उहो काज़ी फ़ाइज़ ईसा साहब पार्लियामेंट जे कानून खे तस्लीम कयो हो। अच्छा ज़ुल्फ़िकार हाणे बिल्कुलु आख़िर में इहो ॿुधाइजो त अॼु जॾहिं जस्टिस एजाज़ुल अहसन इहा इस्तीफ़ा ॾिनी आहे ऐं सदर मुमलिकत खे इस्तीफ़ा क़बूल करे थो या उनजो को ॿियो को हल कढे थो पियो, उहो त हाणे उन ते आहे। अगरि जस्टिस एजाज़ुल अहसन जी इस्तीफ़ा क़बूल थी थिए त पोइ सीनियरिटी लिस्ट में कंहिंजो नंबर हूंदो, पोइ नेक्स्ट चीफ जस्टिस या कंहिंजा चांसिस हूंदा? ॾिसो, जस्टिस मंसूर अली शाह जो नालो हींअर अची वियो आहे त जस्टिस मंसूर अली शाह ही सीनियर हींअर मुस्तक़बिल में यानी अक्टूबर में उहे चीफ जस्टिस थींदा। इन खां अॻु में जॾहिं काज़ी फ़ाइज़ ईसा साहब चीफ जस्टिस हींअर आहिनि त उन खां पोइ सरदार तारिक मसूद जो नालो हो सीनियर जे लिस्ट में, ऐं उन खां पोइ जस्टिस एजाज़ुल अहसन जो नालो हो, ऐं उन खां पोइ जस्टिस मंसूर अली शाह जो नालो हो। पर काज़ी फ़ाइज़ ईसा साहब खे अञा 9 महीना आहिनि चीफ जस्टिस जा, ऐं इन दौरान सरदार तारिक मसूद रिटायर थी वेंदा त जस्टिस एजाज़ुल अहसन ई हो जेको चीफ जस्टिस थियणो हो। पर हींअर जस्टिस एजाज़ुल अहसन बि इस्तीफ़ा ॾेई छॾी त काज़ी फ़ाइज़ ईसा साहब खां पोइ सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस एजाज़ुल अहसन जा नाला हाणे उन लिस्ट में यानी चीफ जस्टिस वारी लिस्ट में नथा हुजनि त जस्टिस मंसूर अली शाह साहब ई आहिनि जेके अक्टूबर में चीफ जस्टिस थींदा। जस्टिस मंसूर अली शाह साहब खे जे टेन्यूअर जे हवाले सां हाणे इहो सुप्रीम कोर्ट जे अंदरि जेका सूरत हाल आहे त जेको जस्टिस एजाज़ुल अहसन जो वक़्तु आहे उहो बि हाणे जेको जस्टिस मंसूर अली शाह जे हवाले हूंदो, यानी कि उहो जेको टेन्यूअर आहे हाणे उहो लंबो थींदो त इहा हिकिड़ी नई डेवलपमेंट हूंदी। पर ख़ुदि सुप्रीम कोर्ट जे अंदरि इहा सूरत हाल बहरहाल नई जेका आहे उहा तशरीह में ईंदी त थियण वारो जेको चीफ जस्टिस आहे उन इन अंदाज़ में इस्तीफ़ा ॾिनी आहे त इहा हिकिड़ी नई सूरत हाल आहे। पर काज़ी फ़ाइज़ ईसा साहब खां पोइ हाणे सीनियर जेके आहिनि उहे जस्टिस मंसूर अली शाह साहब आहिनि। वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार ॾाढो तफ़सीली तौर ते अॼु जस्टिस एजाज़ुल अहसन जी इस्तीफ़ा ऐं उनखां पोइ वारा मामला ऐं उनखां अॻु वारा मामला यानी जस्टिस उमर अता बंदियाल जो दौर में जंहिं तरह सां बैच टुटंदी हुई ऐं बैच जुड़ंदी हुई ऐं जस्टिस एजाज़ुल अहसन जस्टिस मज़ाहिर नक़वी खे मोस्ट क्लोज़ सम्झो वेंदो हो ऐं जेका ग्रुपबंदी हुई उन वक़्त खां पोइ खुली करे साम्हूं आई, उन में बि इहो चयो वेंदो हो त हीअ के जस्टिस आहिनि इहे जस्टिस उमर अता बंदियाल जे ग्रुप जा आहिनि। प्रोग्राम अॻिते वधूं था पिया। अॼु वॾी ख़बर आई आहे गुज़िरियल ॾींहुं जस्टिस मज़ाहिर नक़वी जे इस्तीफ़ा ते असां प्रोग्राम कयोसीं ऐं हैरान कुन ख़बर उन करे बि न हुई त इहो घणे भाङे अॻु में ई अंडरस्टूड लॻे थो पियो ऐं घणा ज़रिया ॿुधाइनि पिया त जस्टिस मज़ाहिर नक़वी वटि हिकिड़ो ऑप्शन इहो आहे जेको ऑप्शन गुज़िरियल ॾींहुं उन इस्तेमालु कयो। उनजे बावजूदि अॼु सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास थियो ऐं उनजे बावजूदि इस्तीफ़ा जे बावजूदि अॼु जस्टिस मज़ाहिर नक़वी खे नोटिस जारी कयो वियो। अॼु चीफ जस्टिस खां पोइ सीनियर तरीन जस्टिस एजाज़ुल अहसन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हीअ वॾी ख़बर आहे त एजाज़ुल अहसन जे बारे में इहा तवक़ात पहिरियां न कई वई त उहा इन तरह जो इस्तीफ़ा ॾींदो, छाकाणि त अक्टूबर में उन्हनि खे चीफ जस्टिस थियणो हो ऐं अक्टूबर खां पहिरियां जनवरी में अॼु इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हीउ जेको मामिलो आहे उहो जुडिशरी लाइ के ॿिया ख़बर जेका आहे उहा केतिरी असरअंदाज़ थींदी, छा हिकु दफ़ो ॿीहर उमर अता बंदियाल जे दौर वांगुरु बि जस्टिस फ़ाइज़ ईसा जे दौर में बि असांखे जुडिशरी अंदरि ग्रुप बंदी ऐं उन जा असर जुडिशरी ते कहिड़ा पवंदा, इन ते बि प्रोग्राम अॻिते वधूं था पिया ऐं ॻाल्हाईंदासीं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ क़ानूनदान तर्जे निगार ऐं कॉलमिस्ट जनाब शहाब ओस्तो साहब। शहाब साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। महिरबानी। शहाब साहब कीअं पिया ॾिसो गुज़िरियल जस्टिस मज़ाहिर नक़वी जी इस्तीफ़ा ऐं अॼु जस्टिस एजाज़ुल अहसन जी इस्तीफ़ा? साईं आहे त ॻणतीअ वारी ख़बर, छाकाणि त इन खां पहिरियों असां ॾिठो आहे त सुप्रीम कोर्ट में या मुख़्तलिफ़ अदालतुनि में अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा छिकताण वारा दौर रहिया आहिनि। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि ॾिठोसीं जॾहिं सुप्रीम कोर्ट जे अंदरि 2 बेंचिस लॻियूं ऐं उन खां पोइ हिकिड़ो अहिड़ो दौर बि लॻो आयो जॾहिं असां ॾिठोसीं त सुप्रीम कोर्ट जूं मख़सूस बेंचिस ठहंदियूं हुयूं जंहिंमें मख़सूस जजिस ई वेठा हूंदा हुया, इम्पोर्टेंट जेके केसिस हुआ उहो डील कंदा हुया जी। पर ईअं मूं कॾहिं न ॾिठो आहे त डायरेक्टली फौरन इस्तीफ़ा अची वञे ऐं ख़ासि तौर ते जेको सीनियर मोस्ट जज आहे जेको ईंदड़ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान थियणो हुयो उन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं बज़ाहिर त का अहिड़ी का वजह नथी नज़र अचे।
सवाइ इनजे जो हुन जेको इस्तीफ़ा ॾिनी आहे हुन में इहो हुन चयो आहे त मुंहिंजे लाइ हाणे सुप्रीम कोर्ट में कमु करणु ॾुखियो थी पियो आहे। जी ॿिए तरफ़ इहे ख़बरूं बि हुयूं कुझु ॾींहंनि खां त शायदि को हिकिड़ो रेफरेंस आहे जेको जस्टिस एजाज़ुल हसन साहिब जे ख़िलाफ़ तयारु पियो थिए ऐं उहो पेश थींदो। जी ऐं हिकिड़ो इम्कानु हिकिड़ो जेको स्पेकुलेशन आहे उहो इहा बि आहे त शायदि उन रेफरेंस खां बचण लाइ अॻु में ई इस्तीफ़ा ॾेई छॾियऊं। सो हाणे इहो त ज़ाहिर आहे ईंदड़ वक़्त में ख़बर पवंदी त असल वजह छा हुई, पर जेको इहो ट्रेंड आहे जी सुप्रीम कोर्ट जो सीनियर मोस्ट जजिस जेके आहिनि सो उहे उन्हनि जो जेको कैरेक्टर आहे या जेका उन्हनि जी हिन वक़्तु पब्लिक में जेको इमेज आहे जी उहो जेको जे हवाले सां जीअं प्रोजेक्ट थिए थो उन सां सुप्रीम कोर्ट जी साख ॾाढी ख़राब थी थिए ऐं माण्हुनि जो छो त हाणे हिन मौक़े ते जॾहिं सभई तक़रीबन तारीख़ जा जेके बि ॾुखिया ॾुखिया फ़ैसिला आहिनि जी उहे सभु कठा थिया आहिनि अची सुप्रीम कोर्ट में जी ऐं महीने खां पोइ इलेक्शन थियण वारी आहे ऐं इन खां पोइ इलेक्शन जे हवाले सां बि सभई केस जेके आहिनि अल्टीमेटली सुप्रीम कोर्ट में था अचनि। माना असां चाहियूं न चाहियूं सुप्रीम कोर्ट हिन वक़्तु मर्कज़ आहे ऐं जेकॾहिं को इदारो हिन वक़्तु कमु कंदे नज़र थो अचे जी उहो सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट आहे जिते माण्हू अल्टीमेटली वञनि था ऐं पंहिंजा पोइ हुन में सियासी माण्हू बि आहिनि। बिल्कुलु सही पिया चओ शोएब साहब। हाणे असां ॾिठोसीं त जस्टिस उमरता बंदियाल जो दौरु वेझे माज़ी में ॾाढो अजीब दौरु, अगरि लफ़्ज़ अजीब इस्तेमालु कजे त उहो इन में का अजब न हूंदी, छाकाणि त उन में जंहिं तरीक़े सां बैंचूं जुड़नि पियूं ऐं टुटनि पियूं उहो ॼण त मामूल जो हिसो थी वियो ऐं ग्रुप बंदी जुडिशरी जे अंदरि ग्रुप बंदी हुई उहा खुली करे साम्हूं आई हुई ऐं असां हिन ते खोड़ सारा प्रोग्राम बि कयासीं। छा हिन भेरे ही कि 2 इस्तीफ़ाऊं आयूं आहिनि, इहो तासुर ॿीहर नथो उभिरे त जुडिशरी जे अंदरि ग्रुप बंदी अञा बि मौजूदु आहे, न सिर्फ़ु मौजूदु आहे बल्कि उन जूं पाड़ूं तमामु गहरियूं आहिनि? बिल्कुलु इहो तासुर न सिर्फ़ु इहो तासुर पैदा थो थिए बल्कि मूंखे अंदेशो आहे, जी सर, थी सघे थो मुंहिंजो अंदेशो ग़लति साबित थिए, पर मूंखे अंदेशो आहे त शायदि इहो सिलसिलो अञा अॻिते हले इस्तीफ़ान जो ऐं इहो मामिलो हिते ख़तमु न थिए, छाकाणि त जेको जस्टिस एजाज़ुल हसन साहिब जो जेको उते रोल हुयो, जी सर, उहे कुझु जजिस जेके हाणे मौजूदु आहिनि उहे जस्टिस एजाज़ुल हसन साहिब जा ॼण त मतिलबु मां न चवंदुसि ग्रुप पर उन सां वेझा सम्झा वेंदा हुया ऐं उन्हनि जी जेका सॼी जेका बि बेहक हुई उहा असांखे जस्टिस एजाज़ुल हसन साहिब जे हवाले सां नज़र ईंदी हुई ऐं उहे जेके बि उहो फ़ैसिला कंदा हुया, जेके बि उन्हनि जा एडमिनिस्ट्रेटिव मैटर्स में बि जेको उन्हनि जो हिकिड़ो एक्शन हूंदो या रिएक्शन हूंदो उहो गॾियल हूंदो हुयो। त हाणे मूंखे इहो बि हिकिड़ो ख़दशो आहे त ऐन मुमकिन आहे त वरी असांखे कुझु ईंदड़ ॾींहंनि में इहो सिलसिलो वरी अॻिते वधंदे नज़र अचे, मथां का 1-2 इस्तीफ़ा ॿी अची वञे, उन में ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट जी साख ॾाढी ख़राबु थींदी ऐं मां त इहो बि चवंदुसि त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी बि जेको आहे सो ज़ाहिर आहे बेहक जेका आहे उनजो बि जेका अथॉरिटी आहे उहा ज़ाहिर आहे मोरली घटि में घटि कमज़ोर थींदी। छो त हाणे ॾिसो हिन वक़्तु इहो हिकिड़ो अलमियो आहे त पाकिस्तान हिन वक़्तु तक़रीबन हर तरफ़ खां ई जेको आहे सो मुसीबतनि में घिरियल आहे ऐं उन में पोइ भली तव्हांजा सियासी इदारा हुजनि या तव्हांजा कानूनी आइनी इदारा हुजनि, त जेकॾहिं हिन मौक़े ते अदालतुनि में बि हिकिड़ो नओं बहरान पैदा थो थिए जी, पोइ सवाल इहो थो पैदा थिए त जेकॾहिं जेके बहरान ख़तमु करण में जेको इदारो वॾे में वॾो रोल प्ले कंदो आहे ऐं करणु घुरिजे उनखे, जी सर, जेके बि तकरार हूंदा आहिनि उहे हमेशह अदालतूं ख़तमु कंदियूं आहिनि, जेकॾहिं उहे तकरार जो शिकार थी वञनि त पोइ माण्हू काॾे वेंदा ऐं पोइ जेको इदारनि जे विच में जेकॾहिं को मसइलो थिए थो त उनजो पोइ जेको तस्फ़ियो चइजे या उनजो जेको हल आहे उहो केरु कढंदो। ज़ाहिर आहे हिन सां अॻिते हली उनजो नतीजो जेको आहे सो जमहूरियत लाइ ऐं असांजे आइनी जेको हुकुमरानी जो सिरिश्तो आहे उनजे लाइ ख़राबु पैदा थींदो, ख़तरनाक पैदा थींदो।
जी ऐं माज़ीअ में असां ॾिठो आहे त जॾहिं बि आइन अदालतुनि में तकरार पैदा थिया आहिनि त उनजो सिधो सओ जेको नतीजो निकितो आहे या जेका उनजी क़ीमत अदा कई आहे उहा आम माण्हूअ ऐं जमहूरी इदारनि अदा कई आहे। जी माण्हुनि खे इंसाफ़ न मिली सघियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके आमिर आहिनि उन्हनि खे मौक़ो मिलियो आहे त उहो पंहिंजी गिरफ़्त जेको आहे अञा वधीक मज़बूत कनि। सो हाणे हिन वक़्तु असांजी जेका सियासी जेका क़यादत आहे उहा तमामु बुरी तरह विरहायल आहे। हिकिड़ो ईअं थो लॻे ॼण त क़बाइली क़िस्म जी सियासत थी वई आहे। हिकिड़ो क़बाइली झेड़ो शुरू थी वियो आहे सियासतदाननि जे विच में, ख़ासि तौर ते PTI वर्सिस PMLN। हाणे PMLN ऐं पीपुल्स पार्टी बि बज़ाहिर जेको आहे लॻे थो त उन्हनि जे अंदरि बि काफ़ी हिक ॿिए जे ख़िलाफ़ हिकिड़ो ईअं खणी चइजे हिकिड़ो नेगेटिव रिएक्शन पैदा थियो आहे। बिल्कुलु सही। हाणे हिकु तरफ़ तव्हांजा सियासी लीडरशिप सॼी जी सॼी तव्हांजी हिक ॿिए जे ख़िलाफ़ हुजे, ॿिए तरफ़ इदारा जेके आहिनि उहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ हुजनि, मथां सुप्रीम कोर्ट बि मुतनाज़ा थी वञे त पोइ त मईशत जी हालत अॻु में ई तव्हांखे ख़बर आहे त छा लॻी पई आहे। मूंखे नथो सम्झ में अचे त पोइ इनजो छा नतीजो निकिरंदो, मार्शल लॻंदी, छा थींदो। छाकाणि त जजिस खे बिल्कुलु अहसासु करणु घुरिजे जेके मथे वेठा आहिनि त हुननि जी जेका हिन वक़्तु जेके उन्हनि ते ज़िम्मेदारियूं आहिनि ऐं जेके तारीख़ उन्हनि जे मथां जेको हिकिड़ो बोझ विधो आहे उहो ॾाढो हिकिड़ो ॻरो बोझ आहे। ऐं जेकॾहिं इहे पंहिंजा ज़ाती अनान जा ऐं पंहिंजे जेके गिरोही जेके रवैया आहिनि उन्हनि खां जेकॾहिं न निकिता ॿाहिरि ऐं हे बि जेको आहे सो मुल्क जे ॿियनि सियासी ऐं इदारनि जे विच में जीअं टकराव हले पियो, हे बि जेकॾहिं हिन टकराव जो शिकार थी विया, हिननि अदालतुनि खे ई जेको आहे सो मुतनाज़ बणाए छॾियो, विराए छॾियो, त पोइ ज़ाहिर अदालतुनि जो जेका रिट आहे, जेको उन्हनि जो हुकुम आहे, उहो ज़ाहिर पोइ कोई न मञींदो, पोइ त एनार्की थींदी। बिल्कुलु सही बेचो, बिल्कुलु सही बेचो। ऐं पोइ उनखे संभालण बि ॾाढो ॾुखियो थींदो। शोएब साहब, हाणे बिल्कुलु लास्ट में इहो सर ॿुधाइजो त अॼु सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास थियो आहे। जस्टिस मज़ार नक़वी जे इस्तीफ़ा जे बावजूदि उन्हनि चयो आहे त जेका सुप्रीम जुडिशियल काउंसिल आहे उहा पंहिंजी कार्रवाई कंदी ऐं उन्हनि नोटिस बि जारी कयो आहे त इम्कानी तौर ते अगरि इहो साबित थो थी वञे त जस्टिस मज़ार नक़वी ते जेके एलिगेशन्स आहिनि उहे प्रूफ था थी वञनि त पोइ हिकु जस्टिस जे ख़िलाफ़ कंहिं तरह जी मिसाल उनखे सज़ा कहिड़े स्टैंडर्ड ऐं केतिरी अची सघे थी? सर ॾिसो, हाणे हिन में हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जी जजमेंट बि आहे, जस्टिस मुनीब अख्तर साहब जी जजमेंट आहे, जंहिंमें उन्हनि चयो आहे त जॾहिं सुप्रीम कोर्ट जो जज रिटायर थो थिए या उहो इस्तीफ़ा थो ॾे जी सर, त पोइ तव्हां उनजे ख़िलाफ़ कार्रवाई नथा करे सघो। सो हाणे उहा बि जजमेंट मौजूदु आहे। पर जेकॾहिं सुप्रीम जुडिशियल काउंसिल पंहिंजो इहो जेको इहा कार्रवाई जेकॾहिं जारी थी रखे ऐं यकतरफ़ा को फ़ैसिलो थी ॾे, माना हे त जस्टिस नक़वी हाणे उन में शामिल कोन थो थिए ऐं अॼु जेको आहे सो जेको सीनियर मोस्ट ॿियो जेको जज हुयो उहो बि जेको आहे रिटायर थी वियो, जस्टिस एजाज़ुल अहसन जी सर, उन बि इस्तीफ़ा ॾेई छॾी। त हाणे त मतिलबु सुप्रीम जुडिशियल काउंसिल में वरी जेको आहे सो मंसूर अली शाह साहब खे जेको आहे अचिणो पवंदो, माना नई ठहंदी सुप्रीम जुडिशियल काउंसिल जी जेको आहे जोड़जक बि ॿी थींदी। पर मां सम्झां थो जेकॾहिं यकतरफ़ा एक्स पार्टी जेकॾहिं को डिसीशन अचे थो ऐं नक़वी साहब खे ते सज़ा लॻे थी, इहो साबित थो थिए त मिसकंडक्ट कई आहे, त हाणे मिसकंडक्ट जो नतीजो त इहो ई निकिरंदो आहे त उनखे बर्ख़ास्त करे छॾींदा आहिनि ऐं उन्हनि खे मतिलबु उनखे फौरी तौर ते उहो प्रेसिडेंट खे मोकिलींदी आहे उहा जुडिशियल काउंसिल, उहो पंहिंजो रिकमेंडेशन ऐं प्रेसिडेंट पोइ जेको आहे नोटिफाई करे छॾींदो आहे उनखे ऐं उहो उहिदे तां हटिजी वेंदो आहे। पर हाणे जेकॾहिं इन में वरी इहो साबित थो थिए त को हिननि करप्शन कई आहे या लिविंग बियॉन्ड मीन्स वारो जेकॾहिं को मामिलो साम्हूं अचे थो त ज़ाहिर आहे पोइ उन ते थी सघे थो एंटी करप्शन डिपार्टमेंट या नैब या अॼु बि मोकिले सघनि था या FBI खे मोकिले सघनि था। जीअं पहिरियां
जेको आहे सो जस्टिस काज़ी साहब जॾहिं जी काज़ी साहब जो मामलो सर FBI में मामलो हिननि मोकिलियो FBI खे जी 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 इहो बि थी सघे थो उहो कुझु बि थी सघे थो इन ते हिन वक़्तु सिर्फ़ु इहो ई चई सघिजे थो त जेकॾहिं इहो यकतरफ़ा कार्रवाई हलंदी जी सर मां सम्झां थो त सुप्रीम कोर्ट जो माहौल पोइ अञा ताईं अञा वधीक हिन में मां सम्झां थो त हिकिड़ो तेज़ी ईंदी उन में अञा वधीक टकराव जो जेको आहे हिकिड़ो टकराव जेके चांसिस आहिनि उहे न वधंदा। वॾी महिरबानी डॉक्टर साईं शुआब बोसो साहब मां ॾाढो तफ़सीली तौर ते अॼु जस्टिस एजाज़ुल अहसन जी इस्तीफ़ा ऐं जस्टिस मज़ार नक़वी जी गुज़िरियल ॾींहं वारी इस्तीफ़ा ऐं उनखां पोइ जुडिशरी आहे के मामला आहिनि उन ते ॾाढो तफ़सीली तौर ते पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कयो। नज़र ते प्रोग्राम जो वक़्त पे पुॼाणी थी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।